नमाज़ में सजदो सहव जो भी कोन्हे को, भुल चुक थी वई, हाणे तकबीरूं 6 हणियूं, 7 हणी वियो, 4 हणी वियो, 5 हणी वियो, त हाणे इन जी जेका आहे सा वरी कज़ा सजदो सहव कोन ॾिबो। ईद ऐं जुमे जे मजमे तां उहो ग़लती वारो सजदो सहव माफ़ आहे। तंहिंजे करे भुल थी वई त नमाज़ थी वेंदी। पोइ माण्हू हिते असां वटि हर को मुफ़्ती थी पियो आहे, इमाम साहिब खां तकबीर हिकिड़ी खुटी पई आहे, भुल थी वई, चइबा नमाज़ ग़लति पढ़ाए छॾी। हाणे ग़लति तोखे अदा कहिड़ी ख़बर, तूं 10 साल मदरसे वेही पढ़ी, उस्तादनि वटि गोॾा खोड़े वेही पढ़ी, इन तॾहिं तौरी ते पढ़ी त तोखे मसइले जी ख़बर हुजे। हाणे तूं आएं फिरी तो चयो पाण मसइलो ॾसे छॾी, जवाबु त हीअं न आहे, हीअं आहे। ईद नमाज़ जूं बरकातूं आहिनि ऐं नियत कीअं कबी। बरकातूं ईद उल फितर साण 6 तकबीरुनि ज़ाइद हुजे। बरकातूं ईद उल फितर वाजिब साण 6 तकबीरुनि ज़ाइद हुजे। हिन में 6 तकबीरूं वाधारे चइबियूं। सना वास्ते अलाह ताला जे पुठियां आहिनि इमाम जे, जेके पोयां हूंदड़ हूंदा उहे चवंदा पुठियां आहिनि इमाम जे। पोइ अल्लाहु अकबर करे हथ ॿधबा। हाणे हथ ॿधी करे सभई सना पढ़ंदा, सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक। सभिनी खे इहा सना पढ़णी आहे। इन सना खां पोइ वरी अल्लाहु अकबर हथ खोलबा, इहा पहिरीं तकबीर थी वई। अल्लाहु अकबर हथ खोलबा, इहा ॿी तकबीर थी वई। अल्लाहु अकबर टीं तकबीर थी, हथ खोलियईं। हाणे बिना तकबीर चवण जे वरी हथ ॿधी छॾे, इहा पहिरीं रकात आहे। हाणे इमाम अलहम्द पढ़ंदो ऐं ॿी सूरत पढ़ंदो। अलहम्द ऐं सूरत पढ़ी वरी अल्लाहु अकबर चई करे रुकू में वेंदो, जीअं आम मामूल में रकात पढ़बी आहे। वरी उहा रकात जो पूरी थी ऐं रुकू कयईं, सजदो कयईं, मथे बि अची वरी ॿी रकात में इमाम अलहम्द ऐं सूरत पढ़ंदो। पुठियां ख़ामोशी सां ॿुधंदा। इमाम ॾाढियां पढ़े थो त हुनखे पढ़णी कोन्हे, ख़ामोशी सां ॿुधनि, छो त क़ुर में आवाज़ आहे कुरियल क़ुर फस्तमिऊ लहू वानसितू लअल्लकुम तुरहमून। क़ुर पढ़ियो वञे त ख़ामोशी सां ॿुधो, रहम तव्हां ते तॾहिं थींदो, पाण ॾाढिया न पढ़ो। इमाम पढ़े थो, हाणे तव्हां ॿुधो, तव्हां इमाम जी किरात तव्हांजी किरात आहे। ॿी रकात में इमाम अलहम्द पढ़ियो, सूरत पढ़ी, पुठियां ख़ामोशी सां ॿुधऊं ऐं पोइ जॾहिं सूरत बि पूरी थी, हाणे इमाम साहिब चवंदो अल्लाहु अकबर, सभु हुन सां गॾु हथ हेठि कंदा। पहिरीं रकात थी अल्लाहु अकबर, वरी ॿी तकबीर थी अल्लाहु अकबर, टीं तकबीर थी, हथ हेठा, अञा बीठा आहिनि। हाणे चौथी तकबीर चइबी हथ न खणबा, इते भुल थींदी आहे, छो त चौथी तकबीर ते माण्हू हथ खणंदा आहिनि। पोइ अल्लाहु अकबर इमाम चवंदो, मुक़्तदीब चवंदा, पर हथ न खणंदा। अल्लाहु अकबर चई करे रुकू में वेंदा, हथ न खणंदा। हाणे सुभान रब्बियल अज़ीम 3 दफ़ा या 5 दफ़ा या 7 दफ़ा ईअं इहा रकात पूरी थींदी। पोइ ख़ुतबो पढ़णु सुन्नत आहे। नमाज़ बरकातूं पूरी थींदियूं, इमाम साहिब ख़ुतबो पढ़ंदो। ख़ुतबो पढ़णु सुन्नत आहे ऐं ख़ुतबो ॿुधणु वाजिबु आहे।